सलात शरीफ। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया'i वल मुरसलीन सय्यिदिल अव्वलीन वल आखिरीन क़ाइदिल गुर्रिल मुहज्जलीन अत्यबित तय्यबीन व अतहरित ताहिरीन अक्रमिल अव्वलीन वल आखिरीन हबीबिना मुहम्मदिन व आलिही व अस्हाबिही अजमईन। अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वलसौफ युअतीक रब्बुक फतरदा। सदक़ल्लाहु मौलानल अलियुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना महबूबिना मुहम्मदिन व आलिही व अस्हाबिही अजमईन। हज़रात, उलमाए किराम, सादात इज़ाम, ऐं मुझा प्यारा दोस्तों, बुजुर्गों ऐं भाइयों, अज जी ये बरकतुन भरी महफिल जंहिंजो उन्वान आहे जमाले मुस्तफ़ा। शिकारपुर जी सरजमीन ते इश्क वारन पंहिंजे महबूब जे हुस्न ऐं जमाल जी ॻाल्हियुनि ॿुधण जे लाइ महफिल सजाई। न तन्हा इश्क अज़ दीदार ख़ैज़त बसाकी दौलत अज़ गुफ्तार ख़ैज़त। इश्क रुगे दीदार सां पैदा न थींदो आहे, पर यार जे हुस्न जा तज़किरा ॿुधी बि दिल में इश्क जागी पवंदो आहे। वरी बि चओ न सुभान अल्लाह। महबूब जे हुस्न ऐं जमाल जी ॻाल्हि ॿुधी, महबूब जे रफ़्तार ऐं किरदार जी ॻाल्हि ॿुधी, इश्क वारी चिणग अंदर में दुखी पवंदी आहे। अजोकी महफिल केॾो सुहिणो उन्वान आहे, जमाले मुस्तफ़ा। आओ हुस्ने यार की बातें करें, आओ हुस्ने यार की बातें करें, जुल्फ की रुखसार की बातें करें। जे महबूब जे हुस्न ऐं जमाल खे सानिए कुदरत दस्ते कुदरत सां जे महबूब जे जमाल के जोड़ियो ऐं जमाल एड़ो जेको बेमिसाल आहे। महबूब जो हुस्न सारे हसीनन का मुनफरिद ऐं मुमताज आहे, निरालो आहे। जे महबूब जे हुस्न जहिड़ो कायनात में कंहिंजो हुस्न नाहे। महबूब जे रुखे अनवर जहिड़ो कंहिंजो चेहरो हसीन नाहे। महबूब जे पेशानी जड़ी हसीन केजी पेशानी नाहे। महबूब जे मुबारक अखियुनि जड़ियूं हसीन मन मोहींदड़ अखियूं केजू नाहे। महबूब जे नक मुबारक जड़ो हसीन पाक सुहणो जमील नक बियो केजो नथो थी सके। महबूब जे चपन जड़ा हसीन केजा लब नथा। मदीने वाले साईं जे सुहारी मुबारक जुल्फन पाकन जेड़ा हसीन मन मोहींदड़ जुल्फ जो केंजा कायनात में थी नथा सगन। मुझा दोस्तों, हबीब ॻाल्हाइन तो मदीने वाले साईं जो ॻाल्हाइण बेमिसाल। महबूब हलन तो हबीबन जो हलण बेमिसाल। महबूब ॾिसन तो मदीने वाले जो ॾिसण बेमिसाल। भला ॻाल्हि न थी वणे छा? चओ न सुभान अल्लाह। शिकारपुरी तो हूं हरू भरू भी झेड़े में तिखाए। हाँ बाक़ी सुभान अल्लाह चवण में थधाई न खपे। महबूब जी ॻाल्हि थी
साचो सुभान अल्लाह। तो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। सारी दुनिया जा हसीन एक पासे, मुझे दिल पर मदीने वाले जो हुस्न सभनी का मथे आ। सारी दुनिया जे हसीन महजबीन इंसान जो खूबियों गडु कजन, पर मुझे दिल पर मोहम्मद करीम जो खूबियों अन्याम थे। महबूब जे ज़ाहिरी जमाल, जिस्म की साख्त, जिसमें अथर की बनावट एड़ी त बेमिसाल, जो कायनात में को मट्टो सानी थी दो सके। वरी महबूब जे हुस्न बातिन, हुजूर जे अजीम इखलाकन बातनी जमाल, जेड़ो बे कायनात में मुझे सोने जो को मिसाल न तो थी सके। कंहिंखे हिकड़ी खूबी हूंदी त ॿी खूबी न हूंदी। मिसाल कंहिंजो चेहरो सुहिणो त मुमकिन आहे उन जो आवाज़ सुठो न हुजे, कंहिंजो आवाज़ मन मोहींदड़ आहे त मुमकिन आहे त उन जो रंग रूप सुठो न हुजे। पर मुंहिंजो दिल पर मोहम्मद करीम हर खूबी में मुनफरिद ऐं मुमताज़ आहे। जे ॻाल्हाइन त महबूब जे गुफ्तार जड़ी कंहिंजी गुफ्तार नाहे। जे ॾिसण त मदीने वारे मीर जे ॾिसण जहिड़ो कायनात में कंहिंजो ॾिसण नथो थी सघे। महबूब जे जमाल सां गॾु कमाल, जमाल भी बेमिसाल तो उन में कमाल भी लाजवाब। वरी भी चो सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। जेकॾहिं कंहिंजो ॻाल्हाइण मिसाल सुहिणो हुजे, इहो गुफ्तगू जो हुस्न, आवाज़ मिठो हुजे, वणंदड़ हुजे, दिलियूं मोहींदड़ हुजे, इहो आवाज़ जो हुस्न, इहो आवाज़ जो जमाल आहे। पर मुंहिंजे सोने हबीब जे आवाज़ में जमाल भी हुयो त कमाल भी हुयो। हजरत मौला अली शेर खुदा हजरत हैदर करार तो फरमाए तो दुनिया में अल्लाह ताला जो भी नबी मोकलियो वो सोने आवाज वारो, भले खानदान भले नस्ल वारो, पर असा जो सोनो हबीब आयो तो सारी कायनात में सपनी का वधीक मिठे आवाज वारो, सपनी का वधीक आला अरफ नस्ल वारो। सुभान अल्लाह। हजरत अली तो फरमाए तो जेडी मल हबीब ॻाल्हाईंदा हुया तो महबूबन जो ॻाल्हाइण ॾाढो हसीन हुयो। ऐं असां बि था चवनि त महबूबन जी गुफ्तार ईअं हूंदी हुई जीअं हीरन जो हार पोयल। कॾहिं बि पंहिंजे पूरी ज़ाहिरी हयात तैयबा में महबूबन जे ज़बान मां कॾहिं बि बेमक़सद लफ़्ज़ न निकितो। जो ॻाल्हायूं इल्म हिकमत वारो, दानाई वारो, सारी दुनिया जे आकिलन जा अकुल गॾु कर, दानायूं गॾु कर, सारी दुनिया जे दानिश्वरन जूं दानायूं गॾु कर, पर मुझे दिल पर मोहम्मद करीम जे लफ्ज़न जो कमाल ऐं दानाई मथे आ। सुभान अल्लाह। जो ॻाल्हायूं इल्म ऐं हिकमत 1500 साल गुज़रिया आहिनि। महबूब जे हदीसुनि मंझा उलमा, मुफस्सिर, मुहद्दिस, दानिश्वर, इस्लाम जा ॾाहा हुजूर जे हदीसुनि मां इसरार ऐं मारिफ पिया था समेटनि। ख़ुदा जी इज़्ज़त जो कसम आहे 1500 साल गुज़री चुका आहिनि, पर मुस्तफ़ा जे उलूम ऐं मारिफ जो अंदाज़ो केरु न करे सघियो आहे। जेको आलिम थो अचे त नित नवां इसरार थो बयान करे।
साईं अल्लामा मौलाना शफीक अहमद उथंदो हिकड़ी हदीस बयान कंदो उन्हें मां एड़ा नुक्ता बयान कंदो जो जण के अगे बुधाई कोना। हजरत अल्लामा हुजूर अहमद सुनो उथंदो तो उन्हें सागी हदीस मजा वरी के चंद ॿिया नुक्ता बयान कंदो। दुनिया हैरत में आ मुस्तफा जो कलाम एडो त हिकमत ऐं दानाई सां भरियल आ जंहिंजा मारिफ अञा ताईं खुटा न आहिनि। सुभान अल्लाह। इहो ॻाल्हाइण जो जमाल ऐं कमाल वरी जो ॻाल्हाइनि न त असहाबी था चवनि त असां जीअं पहिरीं सिफ़ वारो महबूबनि जी तिलावत जो आवाज़ ॿुधंदो तीअं आख़िरी सिफ़ वारो बि ईअं चिटो पिटो आवाज़ ॿुधंदो। न लाउड हुयो न को इको साउंड हुयो। जीअं पहिरीं सिफ़ वारो ॿुधे तीअं आख़िरी सिफ़ वारो ॿुधे। जेॾी महिल हुजूर हजतुल वदा ते अचनि था त कमो बेश 1.25 लख सहाबी आहिनि। हुजूर जबल अरफा जे पासे में भी खुतबो ॾिनो आहे पंहिंजे कसवा ॾाची मुबारक ते खुतबो ॾियनि था। असहाबी अरफात जे मैदान में पखड़ियल आहिनि के कहिड़े गोशे में के कहिड़े कुंड में के पंहिंजे कचावनि ते हुया के खेमनि में हुया पर जेको जिते उन उते मुंहिंजे महबूब जो खुतबो कमाल आहे। तुफैल बिन उमर दोसी आयो दोस्त कबीले जो सरदार आहे। अबू जेल खे ख़बर पई त सरदार कबीले जो अचे थो सो वञी अॻु वरितई। जीअं दाख़िल थियो मके में त रोकईंसि ओ तुफैल मक्के में हिकिड़ो शख्स पैदा थियो आहे जंहिं नबूवत जी दावा कई आहे जंहिंजी गुफ़्तगू ॾाढी मिठी आहे। दुश्मन बि मञे त मोहम्मद मीर जो आवाज़ ॾाढो मिठो। ओ तुफैल महबूब अहिड़ो आहे हसीन ऐं जमील चेहरो अथसि जो हिकु भेरो उन जी ज़ियारत थो करे जो हिकु भेरो उन जी गुफ़्तगू थो ॿुधे अबाणो दीन छॾे उहो मुस्लमान बणिजी थो वञे। तूं बि सरदार मां बि सरदार तोखे पाण वटि महिमान थो कयां मोहम्मद मुस्तफा वटि न वञिजे उन जूं ॻाल्हियूं न ॿुधजांइ उन जी ज़ियारत न कजांइ उन जो आवाज़ तुंहिंजे कन में पियो त मुस्लमान थी वेंदे। सुभान अल्लाह। दुश्मन बि तस्लीम करे पियो। जेॾी महिल तुफैल खे वठी पंहिंजे घर में रहायई राति जो वॻड़ो आहे तुफैल पंहिंजे घर मां निकितो हिकिड़ी गली मां गुज़रियो आहे त अंदरों मुंहिंजे सोणे हबीब क़ुरान जी तिलावत पे कई। क़ुरान रब जो कलाम ज़बान मिठे मोहम्मद करीम जी जेॾी महिल हिन ॿुधी आहे त बीही रहियो ऐं अखियुनि मां ॻोढ़ा वहण लगा। जेॾी महिल तिलावत ख़त्म थी आहे चए थो सुहिणे आवाज़ वारा ॿाहिरि निकिर तुंहिंजो दीदार बि कयां तुंहिंजे आवाज़ मोहे विधो आहे त तुंहिंजो दीदार ज़ियारत छा तुंहिंजी। उन ई पल कलमो पढ़ी मुस्लमान बणिजी वियो। सुभान अल्लाह। मुझे सोने हबीब जे आवाज में रब हुस्न ऐं जमाल भी रखायो त कमाल भी रखायो। सुभान अल्लाह। महबूब जा मुबारक हथ हाय रब करीम शल इहे शफ़क़त वारा हथ असांखे नसीब कर। हजरत अनस बिन मालिक रज़ी अल्लाह तआला अन्हु चवे इमाम तिरमिज़ी रिवायत आंदी आहे त मा मसिस्तु खज़न वला दीबाज अलियन मिन कफ़ रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। को पट को अतलस को हरीर को दीबाज एड़ो नरम ऐं मुलायम मुंह न ॾिठो जेड़े मदीने वारे साईं जे हथ जूं तरियूं नरम हुयूं। ऐं जेॾी महिल हथ मिलाईंदा हुया न हथ मिलाईंदा हुया त मिलाइण वारो ईअं सम्झंदो हो त जीअं महबूब जो हथ अतार जे दबले मज़ा निकितो हुजे थधो ऐं ख़ुशबूदार। जेको हिकिड़ो भेरो हबीबन सां हथ मिलाए त 3 ॾींहंनि ताईं उन जे हथ मां मुश्क जी ख़ुशबू न वेंदी हुई। न चयव सुभान अल्लाह।
हाँ एड़ो को मानू तुझे शिकारपुर में देखार जेके चवंदा नबी असां वांगुरु नबी असां वांगुरु मूंखे एड़ो को मानू देखार जैसा हथ मिलाइण वारे जो 3 ॾींहंनि ताईं उन जे हथ मां मुश्क दी खुशबू ईंदी हुजे। हाय हाय हे हथ जी नज़ाकत नफासत वरी कमाल ऐं कुवत या जो आंगुर जो इशारो कन त चंड चीरे ॾेखारे हथ जो इशारो कन त लथल सिज वापस वराए ॾेखारनि जे आंगुरियूं सिधियूं कन त 5 आंगुरनि मां 5 नहरूं पाणी जूं वहाए ॾेखारनि। जेकॾहिं महबूब सोना हथ खणनि त बादल बरसी पवन मींहं वसण शुरू थी वञे। जे मुंहिंजा सोना हबीब मरीज़ खे हथ लॻाइनि त मरीज़ चङो भलो दर्द वारे खे हथ लाइनि त दर्द लही वञनि। सुभान अल्लाह हथ मुबारक उहो जो जेॾीमहिल मुठ मिट्टीअ जी भरे काफ़रनि ॾे उछलाइनि रब फरमाए वमा रमईत इज़ रमईत वलाकिन अल्लाह रमा। महबूब मुठ मिट्टी जी भरे तो न उछलाई जेॾीमहिल तो उछलाई। अब हेॾे ध्यानु कयो मुठ मिट्टी जी भरे हबीबन उछलाई फेल थियो महबूबन जे हथन में मिट्टी वही रब तो फरमाए तो वमा रमईत इज़ रमईत। महबूब या मुठ मिट्टी जी तो न उछलाई इज़ रमईत जेॾीमहिल तो उछलाई। ॾिसो न हिकिड़ी शइ जो इकरार भी आहे वरी उन शइ जी तस्दीक भी आहे। रब तो फरमाए त महबूब तो न उछलाई जेॾीमहिल तो उछलाई फेल त थियो। रब फरमाए थो त इहो तो न कयो भला जे मूं न कयो त मौला तूं ॿुधाए कंहिं मिट्टी उछलाई। रब तो फरमाए वलाकिन अल्लाह रमा। इहा मुठ मिट्टी जी उछलाइण वारो अल्लाह पाण हुयो। सुभान अल्लाह। असाबी अचे हुजूर सां हथ में हथ था मिलाइनि बेअत था कनि। रब तो फरमाए इन्नल्लज़ीन युबायिऊनक इन्नमा युबायिऊनल्लाह। महबूब जेके तोसां बेअत था कनि इहे त अल्लाह सां बेअत था कनि। हबीब उन्हनि जे मथां अल्लाहु अकबर जेॾीमहिल सहाबा 1500 या 1700 हुदैबिया जे मक़ाम ते वण जे हेठां सरदार जे पाक हथ में हथ मिलायो अथनि। हबीबन उन्हनि जे हथनि ते पंहिंजो पाक हथ रखियो आहे। हथ हबीबन जो आहे पर रब तो फरमाए यदुल्लाह फौक़ ऐदीहिम। इन्हनि जे हथनि जे मथां अल्लाह जो हथ जे हथ के खुदा ताला हथ पंहिंजो सॼो आहे। खुद पाण चयो परवर महबूब मोहम्मद मुंहिंजे दिलड़ीअ जो दिल पर महबूब मोहम्मद रहमत जो पिरी पेकर महबूब मोहम्मद। सुभान अल्लाह। अहिड़ी रिवायत ॿुधाया आहे जेका मूं त पहिरियों भेरो पढ़ी थी सके तो साईं झूनो आलिमा खे रिवायत ॿुधाई हुजई पर उहा रिवायत मूं पंहिंजे हिन किताब में भी लिखी अॼु दिलि चए थी तव्हांखे पढ़ी ॿुधायां। चओ सल्लल्लाहु अलैहि खसाइस कुबरा इब्न असाकिर बेहकी दलाइल नबुवा इन्हनि टिनी किताबनि में अञा इमाम ज़ुरकानी भी रिवायत आंदी आहे। मुंहिंजा सोना हबीब मदीने वारा साईं जॾहिं मक्का मुकर्रमा में रहंदा हुया
रावी तो चवे तो मां मक्के में आयुसि, मस्जिदुल हराम में अचे पहुतुसि त मक्के वारा गॾिजी सलाह मशवरो पिया कनि त मुल्क में ॾुकर थी वियो आहे, मींहुं न उठो आहे, बारिश न पई आहे, हाणे छा कयूं, अल्लाह खे कीअं परचायूं जो मेहर जा मींह वसन, ही मुल्क मां ॾुकर ख़त्म थियनि, बारिशूं बरसन, रहमत जा के ककर बादल बरसन, कहिड़ी तदबीर कयूं। को पियो चए त हलो त लात जी पूजा कयूं, को पियो चए त हलो त मनात ऐं उज़ा जे का सिर टेकियूं, को पियो चवे त हलो फलाणे बुत वटि हलूं, त हिकिड़ो कुराड़ो वेठो हुयो, उन चयो त काॾे था वञो, ॿिए हंधि काॾे था थाबा खाओ, छो नथा वञो, छो नथा वञो, इस्माइल ज़बीहुल्लाह जी आल तव्हां में मौजूद आहे, छो नथा उन्हनि वटि वञो, उन्हनि जो वसीलो वठो त मींहुं मथां शुरू थी वञे। त मके वारनि चयो तुंहिंजो इशारो शायदि अबू तालिब जे भाइटे मोहम्मद मुस्तफा ॾे आहे। जी हा, मोहम्मद मुस्तफा ॾे मुंहिंजी मुराद उहो महबूब आहे, वञो उन महबूब खे वठी, उन जे वसीले सां, उन जे वसीले सां, महबूब मोहम्मद जे वसीले सां दुआ घुरंदो, मींहं वसण शुरू थी वेंदा। ये सभई मक्के वारा गॾिजी सोने जनाब अबू तालिब जे दर ते आया। अबू तालिब असां सभु मक्के वारा आया आहियूं, हाणे तूं पंहिंजे भाइटे मोहम्मद मुस्तफा खे ॿाहिरि कढ त असां उन जे वसीले सां अल्लाह खां मींहुं था तलब कयूं। सुभान अल्लाह। आंदी आहे यार, ऐं इब्न कसीर खे त हो बि मञंदा आहिनि जेके वसीले जा मुनकिर आहिनि, वसीले वठण खे शिरक था सॾनि। मूं हिकिड़े मुल्ला जो तकरीर ॿुधी, उहो पियो चए त मन तवस्सल बिन नबी फ़क़द अशरक, जेको नबी जो वसीलो वठे उन शिरक कयो। अरे तूं चई तो नबी जो वसीलो शिरक आहे, पर तुंहिंजे बाबा आदम खे बि माफ़ी मिली हुई त मुंहिंजे मोहम्मद मीर जे वसीले सां मिली हुई। जे नूह जी बेड़ी तरी हुई त महबूब जे वसीले सां तरी, इब्राहिम खलील जी बाहि नार गुलजार थी हुई त मदीने वारे मीर जे वसीले सां थी हुई। सोने हबीब खे कढ ए अबू तालिब, त असां उन जे वसीले सां रब खां मींहुं था घुरण चाहियूं। पोइ जनाब अबू तालिब चयो त तरसो, मां पंहिंजे भाइटे खे वठी थो अचां। जेॾी महिल महबूबन खे कढी ॿाहिरि आयो हुज़ूर, उन वक़्तु अञा महबूबन जे नंढपण जो दौर हुयो। जेॾी महिल ॿाहिरि कढी आयो, रावी थो चवे त मूंखे रब जी ज़ात जो कसम आहे, अहिड़ो हसीन चेहरो मूं ज़िंदगी में कोन ॾिठो हुयो जहिड़ो मोहम्मद मुस्तफा जो चेहरो हसीन हुयो। ऐं मां ईअं पियो सम्झां त ॼणु चोॾहीं जो चंड ज़मीन ते लही आयो। वरी बि चओ न सुभान अल्लाह। 7 साल हबीबन जी उमिरि, सुभान अल्लाह। जेॾी महिल ॿाहिरि वठी महबूबन खे आयो, जेके दीदूं ॾिसनि पियूं महबूब जे पाक चेहरे खे, हर को ईअं पियो चवे, चो सल्लल्लाहु अलैहि या मिठा माखी ऐं मिसरीअ खां मिठो तुहे जो इस्म आहे, अतुर ऐं मुश्क अंबर खां तुंहिंजो सुर हो जिस्म आहे, अतुर ऐं मुश्क तां बचो, अतुर ऐं मुश्क अंबर खां तुंहिंजो सुर हो जिस्म आहे, मिठा माखी ऐं मिसरीअ खां कई थोरने मथे थोरा, गरीबन जे मथा मदनी, गरीबन जे मथा
मथा मदनी फ़कीरन बेवसीलन जो रखियो तो ई फरमो आहे मिठा माखी ऐं मिसरीअ खां। सुभान अल्लाह। हबीबन के वठी ऐं महबूबन जी पुठी मुबारक काबे जे दीवार सां लॻाई, काबतुल्ला जे दीवार सां लॻाए ऐं चवे थो त या अल्लाह हिन हसीन चेहरे जे सदके मींहुं वसा। ऐं रिवायत जा लफ़्ज़ इहे आहिनि त हबीबन हीअं हथ खणी इशारो कयो, ॻाल्हि पे हली हबीबन जे हथ जी। महबूब हीअं हथ जो इशारो कयो आहे। रावी चवे थो न ककर हो न झुड़ हुयो न मींहुं वसण जी मुद मौसम हुई, हबीबन जो हथ खजी वियो, बादल अची विया, मींहुं वसण शुरू थी वियो। अल्लाह अकबर। या रसूल अल्लाह। हक यार। सुभान अल्लाह। कान इज़ा दहक यतलअलअ फिल जुदर। जेॾीमहिल महबूब मुरकंदा हा, खिलंदा हा त दरो दीवार चिमकी पवंदा हुया। हाँ सुभान अल्लाह। महबूब जी पेशानी ऐं गल मुबारक ऊंदा ही रात में ज़ाहिर थींदा हा त ऊंदा ही रात रोशनी में बदिलजी वेंदी। जेॾीमहिल कान इज़ा यतकल्लम यख़रुजु नूर मिन बैन सनायाह, जेॾीमहिल हबीब गुफ़्तार कंदा हा त महबूबन जे ॾंदनि मुबारकनि जे विचुनि मज़ा नूर जा किरणा निकिरंदा हुया। सुभान अल्लाह। वाह महबूब तुंहिंजो हुस्न ऐं जमाल। हाँ अॼु था चवनि त नबी असां जहिड़ो, नबी असां वांगुरु। अरे ज़बान के लगाम दे जे तू मोमिन नहीं, जे मुस्तफा से तो ईमान आंदो आ त अकीदो इहो रख त मदीने वारे जो मिसल कायनात में आहे ही कोन। हजरत मौला अली शेर खुदा फरमाए तो वल्लाह लम अर मिसलहु बादहु वला क़ब्लहु वला बादह। अल्लाह जो कसम आ त हबीबन जो मिसल न मूं अॻु ॾिठो न पोइ ॾिठो। पोइ मौला अली जो अक़ीदो वठंदो या मुल्ला जो अक़ीदो? जवाब जो शिकारपुर वारा। मौला अली तो फरमाए त महबूब जहिड़ो मूं न अॻु ॾिठो न पोइ ॾिठो। ऐं इहा साॻी ॻाल्हि मोमिननि जी मां हज़रत बीबी आयशा सिद्दीक़ा साइण बि इहे लफ़्ज़ चया आहिनि त ख़ुदा जी इज़त जो कसम आहे महबूब जहिड़ो को हुयो ई कोन। हज़रत बर्रा बिन आज़िब खां पुछऊं त ए बर्रा हबीबन जो चेहरो कीअं हुयो? चए थो त मुस्तफा जो चेहरो ईअं हुयो जीअं चोॾीं जो चंड। असाबी तो चवे त मूंखे दिल में शौक़ हूंदो हो त महबूबन जी पुठी मुबारक जी ज़ियारत कयां। मौक़ो न मिलंदो हो महबूबन के लिबास में ढकियल ॾिसां। पुठी मुबारक ते ॿिन फणियुनि जे विच में मुहरे नबूवत हुई। आने जेतिरो गोश्त ॿाहिरि उभरियल हो जंहिं ते लिखियल हो मुहम्मदुर रसूलुल्लाह। दिल में इश्तियाक हूंदो हो त इन मुहरे नबूवत जी ज़ियारत कयां, पर मौक़ो न मिलंदो हो। हिकिड़े भेरे हबीबन करीमन पाण मूंखे पंहिंजी सवारी ते ॿेल सवार कई। महबूबन जे कुल्हनि ते चादर वेढ़ियल हुई, हवा ते चादर सिरकी ऐं पुठी मुबारक ज़ाहिर थी। ख़ुदा जी इज़त जो कसम ईअं पियो ॾिसां महबूब जी पुठी मुबारक ॼण चोॾीं जे चंड जो टुकड़ो ज़मीन ते लही आयो। सुभान अल्लाह। हजतुल वदा जे मौके जी हिकिड़ो असाबी तो बयान करे त हुजूर जेॾीमहिल ॾाची ते चढ़नि पिया मां महबूबन जे पुठियों पियो अचां। हवा ते महबूबन जी पिन्नी मुबारक ज़ाहिर थी। हेठी पिन्नी मुबारक जेॾीमहिल ज़ाहिर थी त ईअं चिमकार थियो जीअं खिवण चिमको कंदी आहे। महबूब जी पिन्नी मुबारक जी रोशनी मूं पंहिंजे अखियुनि सां ॾिठी। जेॾीमहिल
महबूब सोना इस्तिस्का दी नमाज जेला निकता है ही हथ दुआ जेला मथा मथे कयो हत्ता युरा बियाद इब्तह महबूबन जे बगल मुबारक की चमक की रोशनी चिमकण लगी यार माइज असलमी के जिमल रजम जी सजा पई मिले असा भी तो चवे त मां ओडी मल हबीबन जे पासे में बीठोस उनके जो पत्थर लगो त हैबत में मां डकण लगुस किरण ते आयुस महबूबन हथ वठी मुके चलियो किरण का बचायो जेडी मल हबीबन जो हथ मुझे मथो आयो त महबूबन जो बगल जाहिर थियो इए डिठम त हबीबन जे बगल मजा इए चमकार थियो जे चोटी जो चंद्र चमकंदो आ महबूबन जे बगल मुबारक मां पत्थर जा कतरा किरिया उए कतरा मुते पिया जदो खुदा जी ज़ात जो कसम न मुश्क में न अंबर में एड़ी सुरहान हुई जेका महबूब जे बगल जे पत्थर में खुशबू हुई सुरहान हाने सुभाणे मुल्ला के भी चवा तो सुभाणे पंजो बगल पाण भी दिसे जेको जदो नबी असा वांगुरा पंजो बगल दिसो उन जी पखर वारी धप भी दिस जे न बटे नी है लक्स साबुन नहणे त शायद ज़ालब पासे में वेहण न जेस मुआ मारिया पखर जी छट थी खयूं वने तो मां ओ मुजा दोस्तो बीबी उम्मे सुलैम थी चवे मंचन जे टाइम कैलूले जी मिंड जेला मंचन जो आराम करण जेला हुजूर लेटिया हन महबूबन का पखर वही मुंह पघर मुबारक के गड करण शुरू कयो हबीबन चश्मान मुकद्दस खोलियूं फरमायूं त उम्मे सुलैम छा थी करी या रसूल अल्लाह जो पघर गड थी कया हेड़ो अतुर हेड़ी खुशबू भी का थी न थी सकी ऐ नंढड़ी काठी भी खणी आ असा ब्याणी शीशी भी खणी आई काठी भी खणी आई महबूबन करीमन पघर पाक रोड़े उने में शीशी में विधो धक्को दई बंद करे फरमाए थी खणी वई वो पघर पाक वारी शीशी पंजी न्याणी के डाज में दिनई न्याणी परण जी वई पंजे मुड़स जे गोठ हाने जडे उनन के अतर जी खुशबू जी जरूरत पौंदी हुई न उन शीशी जो ढक लाहींदा हा तो वो कमरो त खुशबूदार अंगण विरांडो सहन वो त खुशबूदार पर सजो महलो खुशबूदार थी विंदो हो पो उन्हें घर जो नालो रखियो बैतुल मुतय्यबीन खुशबू वारन जो घर अरे दोस्तों जे घर में मुझे सोने नबी जे पत्थर जा चंद कतरा अची वजन वो घर ही खुशबूदार बनजी वने तो उन्हें महबूब जो पत्थर छा कमाल वारो हां एड़िन खूबियुन वारो मुखे बुधायो ई सजी शिकारपुर तव गोलियो जेकबाबाद तव गोलियो सिंध तव हिंद तव अरब तव अजम तव हिकड़ो मानू देखारियो जंजे बदन जो पाछो न हुजे आए को डिठो तव हेतरा मानू वेठा आयो उथी बियो तो पाछो नजर इंदो या कोन इंदो पाछो थींदो या न वाह मुस्तफा तुंजो पाक बदन जंजो पाछो ना है मख न वेंदी आ बदन ते जे महबूब सोना जिते वेही उथंदा हन टिन डीहन तई उन जाय ते खुशबू इंदी है जे गली मा गुजरी विंदा हन टिन डीहन तई वा गली भी खुशबूदार बनजी विंदी पर इश्क वारा मोहब्बत वारा ये था चवन अहले दिल उरफा था चवन त जेकने ख्वाब में के खुश नसीब के महबूब ज़ियारत कराइन महबूब सोना के पंजो जलवो देखारिन पो जिते महबूब के डिठई न निंद्र मा उथी उन्हें जाय ते विंदो तो ते उहा खुशबू मिलंदा जेका मदीने में महबूब जी खुशबू सुभान अल्लाह अजब मदीने शरीफ में वनो मदीने शरीफ जे गलियुन में इश्क वारन मोहब्बत वारन के अजब सोने हबीब जी सुरहान थी अचे साईं जे गली मा गुजरो न जाडो जी हवा थी लगे ओडो जी खुशबू निराली थी अचे सुभान अल्लाह अरसा हुआ ते बाकी गलियों से वो गुजरे थे अरसा हुआ ते
की गलियों से वो गुजरे थे, इस वक्त भी गलियों में खुशबू है पसीने की। रातें भी मदीने की, बातें भी मदीने की। अरे जीने में ये जीना है, क्या बात है जीने की। जीने में ये जीना है, क्या बात है जीने की। हजरत जाबिर बिन समूरा जो चवे रात जो वगड़ो आ महबूबन सा के कम सांगे महबूबन सा मिलण वियुस। हुजूर सुता पिया आरामी हुया ऐं सुर्ख रंग जे धारीदार कपड़े जो वगो पातल हो, गाढ़े रंग जे लकीरुन वारो। चे तो जेरी मला महबूबन जे मुखड़े ते नजर पई, हबीबन जे वद्दुहा वारे चेहरे ते नजर पई त कम विसरी विया। दिल चयो त ए जाबिर अज मौको मिलियो आ त दिल पर जो दीदार करे दिल ठारिया। कम त पियो थींदा पर जो ज़ियारत करे पंजो हिया ठारिया। चे तो जीअं ॾिसंदो वञा तीअं उञ वधंदी वञे। ढाओ न पियो थिए, न हुस्न गायत दारत न सादीरा सुखुन पाया, बमीर तिश्न मुस्तस्की व दरिया हम चुना बाकी। जीअं ॾिसंदो वञा तीअं उञ वधंदी वञे, प्यास वधंदी वञे, तीअं सिक वधंदी वञे, दिल भरजे न पई। तुझे दीदार ले दिल बर लगे में लुआ लुआ अंदर लोरी। बिरह बेहाल कयो बेवस खसे दिल यार बेजोरी। बारे पायूं बिरह वारियूं मचाए मचविए मिठड़ा, उझाइण जा नथा थियनि मूं बरे अंदर जिए खूरी। चतो ये ॾिसंदे ॾिसंदे ओचितो मथे अख खजी वई। चोॾीं जो चंड चिमके पियो, हाणे चंड चोॾीं खे ॾिसां वरी महबूब जे मुखड़े खे ॾिसां। दिल खे चयो में दिल ॿुधाए त चोॾीं जो चंड सुहिणो या मोहम्मद मीर जो चेहरो सुहिणो। होॾे ॾिसां वरी हेॾे ॾिसां, ॾिसंदे 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 मुंहिंजी दिल इहो फ़ैसिलो ॾिनो, फला हुवा अहसनु इंदी मिनल कमर लैलतिल बद्र। मुझे दिल शाहिदी ॾिनी त चोॾीं जे चंड खां मुंहिंजे दिल पर नबी जो चेहरो वधीक सुहिणो आहे। कोई मिसल नहीं ढोलण दी, कोई मिसल नहीं ढोलण दी। चुप करे मेरे अली इथे जा नहीं बोलण दी। मैदान जंग में असा भी जख्मी थी किरियो आ, तड़पे पियो, जिस्म सजो रतो रत हुयो, पर चौधारी निहारे पियो त हींअर शहादत जो वगड़ो वेझो आ। जेकर मरंदे मरण खां अॻ में मुस्तफा जो दीदार थी वञे। हेॾे होॾे निहारे पियो, अखियूं फिरन पियूं, हसीन मुखड़े जी तलाश हुई। अरे दोस्तो, जे हिकु भेरो हबीबन खे ॾिठो उन्हनि खां पुछो, उन्हनि पंहिंजूं जानियूं कुर्बान करे छॾियूं। मुस्तफा जे दीदार जे तां गई तलब में पंहिंजे सिरनि जा सौदा करे छॾियूं। चौधारी निहारे पियो, ओचितो महबूब करीम जो वेझो खां गुज़र थियो आ। ओॾी महिल रड़ करे चए थो, अगसिनी या रसूल अल्लाह, ओ कुर्बान वञा मुंहिंजा
सोना हबीब हेडे निहार जो मरण जो टाइम दिल चवे थी मरण का अग में तवाजे मुखड़े जो दीदार कया इन जी दर्द वारी दाह बुधी हबीब करीम वेझो आया ही भी रिणंदो सिर कंदो पंजो सिर महबूबन जे कदमन ते रखी चे तो फुस्त बि रब्बिल काबा काबे जे रब जो कसम मुझे दिल जी मुराद पूरी थी वई सिर यार दा नजराना ले यार दे कोलाए सिर यार दा नजराना ले यार दे कोलाए महबूब दी मर्जी गले लावे या ठुकरावे जन्नत दी नहीं ख्वाहिश ए मेरे खुदा मैनू महबूब दे कदमाते मेरी जान निकल जावे सुभान अल्लाह छा मुझे सोने हबीब जो हुस्न जमाल अम्मा हलीमा साइण थी फरमाए जने महबूब के खणी पंजे गोठ कबीले बनू साध में आंदम न त मुखे कदे बत्ती बारण जी जरूरत ही न पई कदे मु बत्ती न बारी घर में सिज लही वने चंद्र जी चांडो की न हुजे हर के जो घर ऊंदा हो पर हलीमा जो घर रोशन पुछो अम्मा छाजी रोशनी चे हाँ महबूब जे पाक चेहरे जी रोशनी एडी हुंदी मुझो घर रोशन ही रोशन जेमल हबीबन के खणी पंजे कबीले बनू साध में आई तो महबूब जी एड़ी बदन पाक मा खुशबू निकती आ जो पूरे कबीले बनू साध जो घर घर खुशबूदार बन जी वियो हवा लगे पई तो वादियूं जबल पहाड़ माथरियूं हर पासे मुश्क का वधीक खुशबू थी वई मानू पिया पुछन त यार ये खुशबू केड़ी जिंदगी भर हेड़ी सुरहान न सिंगी सी ये सुरहान छाजी आ वा सिंगंदा वञन तिया खुशबू किथों थी अचे फिरी फिरी हजरत हलीमा साण जे दर ते अचे बीठा ओ हलीमा ही तो किथों खुशबू आंदी आ जो सारी माथरी सारी वादी खुशबूदार बनजी वई आ तो केड़ो अतुर आंदो आ साइण फरमाए थी बियो को अतुर नाहे मोहम्मद मीर पंजे घर में आंदो तो चो सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या ओ महबूब जो हसीन चेहरो जे चेहरे के रब पान तकींदो आ कद नरा तकल्लुब वजहिक फिस्समाए फलनुवल्लियन्नक क़िबलतन तरदोहा महबूब दौरान नमाज ये मथे निहारन प्याना आसमान दे रब फरमायो तो मुझा महबूब तुझो आसमान दे निहारन असा बसू ओ तुझो मुखड़ो तुझो हसीन चेहरो आसमान दे खणन इन्नक बि आयुन ना हबीब तू त असा दे निगाह में आई रब जो निगाहूं जे महबूब जे पाक चेहरे के तकन हां एड़े महबूब के पान जेड़ो सदन ज़ेब दिए तो तू मोमिन थी करे मुसलमान सदाई महबूब जो आशिक सदाई वरी चवी ते नबी जे शान में खुलू था कयो नबी जो शान वधायो था हद ओरांगे था वनो अरे तो केड़ी हद मुकरर कया जेका सुनियन ओरांगिया मुस्तफा जे शान जी का हद आहे ही कान हां
बस इया हद है जो महबूब अल्लाह जो अब्दा हु मालिक का ही ममलूका हु राज़िक का ही मरज़ूका हु खालिक का ही मखलूका हु अल्लाह ही उन्हें जो बंदो आ बस इहो फर्क हिक्का बाकी मुझा दोस्तों महबूब जो शान उहो जिते न के मलाइक जी रसाई न के नबी वली जी रसाई जेको मदीने वारे मीर जो कमाल है। तू 4 किताब पढ़ी मुस्तफा जे शान के तकी तोरी दो भिटाई फरमायो त कंज कुदूरी काफिया पढ़ी परूड़ जो सब कर मंडी माकोड़ी खूह में पेई कछे उभ मुल्ला जेको महबूब जे शान ते कलाम तो करे न हिय थियो हूं थियो इहो इए आ जे मंडी माकोड़ी खूह में वरी चए त मां आसमान के दी मापिया शिकारपुर वारा समझो था आसमान जो रिफ़तूं बुलंदियूं वुसतूं मंडी माकोड़ी जेका खूह में पईया उहा चवे त मां आसमान थी मापे सगंदी। हाँ मुल्ला जो इल्म इने मंडी माकोड़ी वांगुरा मुस्तफा करीम जो शान अर्शन ताईं बुलंदा। हाँ साईं इमाम नबहानी लिखियो आहे जवाहिरुल बिहार में उन्हनि खां पुछ जेके साहिब नजर हैं जेके अहले नजर हैं अहले दिल हैं अहले बातिन हैं उन्हनि खां पुछ त मदीने वारे मीर जो शान सुल्तानुल आरिफीन सैयदना बाजी बुस्तामी रहमतुल्लाह अलैह जेको सिलसिले आलिया नक्शबंदिया जो सभिनी जो मुर्शिद आहे फरमाए तो मुझे दिल में ख्याल थियो त ॾिसां त मदीने वारे साईं जो शान केतिरो मथा हुआ गुस्त फी लुज्जतिन वाकिफन अला ऐनिल हकीकतिल मुहम्मदियत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चे तो हकीकत वारे दरिया में मु गोतो हयो त ॾिसां त महबूब जी हकीकत छा है मारिफत जे दरिया में डुबी हयम पुट हेॾे ध्यान कजो असां जो अखियूं खुलियल आहिनि न हे अखियूं बंद आहिनि अल्लाह जा बाना हे अखियूं बंद करे मुंहन में पाए रब जो ज़िक्र फिक्र कंदा आहिनि उन्हनि जे अंदर वारियूं अखियूं रब खोलींदो उपटियां त अंधियूं पूरियूं पिरी पसंद वञो रोज़ रसन हबीबाने हुजरे। हाँ बिटाई फरमायो त एक कसर दर लख कोड़िए कलस गिड़खियूं जेडा करया परख तेडा साहिब सामो अल्लाह जा बाना मुराकबो कंदा हिन गर्दन झुकाए करे हकीकतुन जे दरिया में जोगतो लगाए मारिफत जा मोती कढी इंदा हिन। सुल्तानुल आरिफीन तो फरमाए त गुस्त फी लुज्जा मुटुबी हई ओ उहा जेका वादी हुई अल्लाह जे मारिफत वारी वादी उन में टुबी है वाकिफन अला ऐनिल हकीकतिल मुहम्मदियत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हकीकत मुहम्मदी जी जान हासिल करण जे ला मु टुबी है गोता जन थी विस पो साईं फरमाए तो फइदा हुआ बैनी व बैनहा सबऊन अल्फ हिजाबुम मिन नूर महबूब जी हकीकत जिता शुरू पई थे ऐं मुंहिंजी विलायत जिते खत्म पई थे मुंहिंजी नज़र मुंहिंजी बसीरत मुंहिंजो मुराकबो मुंहिंजो मुशाहिदो जिते दंग थियो ऐं जितो महबूब जे शान जी शुरूआत पई थे विच में 70,000 नूर जा पर्दा हुया शुरुआत का अग में 70,000 पर्दा हुया। अब गाल समझो था ना वो जेको सुल्तानुल आरिफीन आ जेको वलियन जे गिरोह जो अगवान आ उन्हें जी मारिफत बुध फरमाए तो त पो फदनो तो इंदल हिजाबिल अव्वल पहरिए पर्दे जे वेझो थिस मुझो पर्दो हटाया ॾिसां त महबूब जो मकाम छाए दर्जो छाए हकीकत मुहम्मदी छाए चेतो जॾहिं मां पहिरिए पर्दे जे वेझो थियुस आवाज आयो त ओ बायजीद बेअदबी न कजाए लो दनो त इंदल हिजाबिल अव्वल ला तरकत कमा ता तरक शारत इदा उल्कियत फिन्नार
ए बायजीद जे पेरे पर्दे जे वेझो आए इए सड़ी विंदे जे वार बाह में सड़ी विंदो आ। ए बायजीद मुझे मोहम्मद मुस्तफा जी हकीकत या मां जाना या मुझो महबूब जाने। हां जिते विलायत जी इंतहा थी थे, बसीरत वारे जी इंतहा ऐं महबूब जी शुरुआत थी थे। तू तो चई त गुलव था कयो, वाद था कयो, ओ दात के महबूब जे शान जी खबर ही काने का। तू आसा सुन्नियन वट अच तो तोके सेखारियूं त मदीने वाले साईं जो शान चाहे। हां तोखे त तुंहिंजे हिन शिकारपुर वारे बादशाह सोने शाह फकीरुल्लाह अलवी जे शान जी खबर कोन्हे का, जेको तहांजे हिन शहर में नर सुतो पियो आहे। अल्लाह जो कामिल वली मर्द दुर्वेश उहो आ जेको हीअं नेण खणंदो हो त मदीने वारे जो सुचागी में दीदार करे वठंदो हुयो। हां वदा महबूब जी हकीकत ही महबूब जो शान सिखणो थई त अदब वारी जमात में आ। बेअदबन का बच, गुस्ताखन का बच, जेके नबी के पान वांगुर था सडन। ओ मुजादा मुझे सोने हबीब जे शान में जे सर्रे बराबर बेअदबी कई त सजी जिंदगी दा अमल चट थी विंदई। ला तरफउ अस्वातकुम फौक सौतिन नबी। महबूब जे आवाज खां पंजो आवाज बुलंद न कयो। महबूब जी जात त वडी गाल आ। अब हेडे ध्यान कजो, मुजी गाल समझो। महबूब जी पंजी जात खां मथाई जी गाल नाहे। महबूब जे ज़बान मां जेको लफ्ज निकतो, गुफ्तार निकती, वो महबूब जे वात मां निकतल गुफ्तो, उन्हें गुफ्ते खां उन्हें गुफ्तार खां पंजो आवाज ऊंचो न कयो। हिकड़ो हुंदो आ मथा हो, बियो बराबर, टियों हेठ, कमतर बरतर बराबर, टे सतहूं कमतर बराबर बरतर। हाणे महबूब जे मल गाल्हाइन था न, तव्हां गाल्हायो त महबूब जे आवाज खां कमतर हुजो, बराबर भी न थियो। जे बराबर थींदो त अमल सजी जिंदगी जा चट थी वेंदव। बरतरी त वडी गाल आ, ऊंचो करण त वडी गाल आ। महबूब जे आवाज जे बराबरी भी न कयो, मुझे मुस्तफा का घट हुजो। ला तरफऊ मथा न थियो, बरतरी न कयो, बराबरी न कयो, मुमासलत न कयो, मुशाबिहत न कयो, न तव्हां कमतर हुजो, मुझो महबूब सभिनी का बरतर हुजे। महबूब जे आवाज खां जेकॾहिं थोड़ो ध्यान कजो, गाल कम जी थव, थोड़ो ध्यान सां ॿुधजो। जेकॾहिं तव्हां महबूब जे आवाज खां थोड़ो आवाज मथे कयो त तव्हांजे सॼी ज़िंदगी जा अमल चट थी वेंदा। अन तहबत अमालुकुम व अंतुम ला तशउरून। तव्हांजा अमल चट थी वेंदा पर तव्हांखे ख़बर बि कोन पवंदी। जे खबर पइजी वने, मिसाल मुझे खीसे में 100 रुपया है, किरी पे मुझे खबर पवे तो मुझे 100 रुपया किरी पे तो गोलींदुस न, तलाश कंदुस न, दादा फलाना अदा स्टेज वारा ता तो कोन ठो, मुझे मोबाइल किरी पे ता तो कोन थी पुछंदुस न। पर जे खबर ही न हो जे यूं थियो लियो विंदो, पाण खुश होंदो तो मुझे 100 रुपया मूं वट पियो आ, मुझा खीसा भरिया पिया आहिनि, मुझा सामान मूं वटि महफ़ूज़ आ, उनखे गणती न हूंदी आ। जे खबर पवे त मुझो सामान विञाइजी वियो आ त ॻोल्हींदो, तलाश कंदो, तलाफ़ी कंदो। रब मुस्तफा जे गुस्ताखन बेअदबन के बख्शण ही नथो चाहे। इन जे करे व अंतुम ला तशुरून, उनके शूर ही कोन थींदो, इए उनन जा अमल चट थी वेंदा। हू समझंदा त मूं त मदरसो ठहरायो आहे, मूं त मस्जिद ठहराई आहे, मां त पंहिंजो इदारो थो हलायां पियो, मूं त तसनीफ़ कई आहे, मूं तालीफ़ कई आहे, मूं ही कमु कयो आहे, मूं ही इबादत कई आहे, मां त बिस्तरो कंध ते रखे मूं चिल्लो कढियो आहे, मां 4 महीना तबलीग करे आयो आहियां। हू समझंदो त मां सभु कुझु कयो आहे, मुंहिंजा अमाल जा दफ़्तर भरिया पिया आहिनि। रब थो फरमाए व अंतुम ला तशुरून, तोखे ख़बर ई कोन पवंदी, तुंहिंजे सॼी ज़िंदगी जी कई कमाई चट थी वेंदी जेकॾहिं थोड़ी भी महबूब जी बेअदबी।
चोर के माफ़ी आ, ज़ानी के माफ़ी मिलंदी, शराबी के माफ़ी मिलंदी, बदअमाल बदकिरदार आखिर मोचड़ा खाई बख्शजी विंदो, पर बेअदबी जी माफ़ी नाहे, बेअदब के माफ़ी नाहे। कन खोले बुधो, बेअदब के माफ़ी नाहे, उनजे सारी जिंदगी जा अमल चट थी विंदा। ए शिकारपुर वारो कन खोले बुधो, बेअदबी का बच्चो जेकने पंजा अमाल बचाइण चाहियो था अदब वारी जमात में। अदब वारा तू हाने पान जाचे दिस अदब कहमे आ। हां अदब वारा अहले सुन्नत थे। हाने वरे हो भी चोरी करे और नालो अहले सुन्नत था सराय। अहले सुन्नत वल जमात। समझो दा तमा कन खोले बुधो सुन्नियो अहले सुन्नत वल जमात असायो। ही जमात अहले सुन्नता जेका असा वारो तरीको वो आज को सुने बगदाद वारे साईं जो, कलंदर लाल शहबाज जो, भिट धनी बादशाह जो, रोजे धनी रहबर जो, गंबट वारा सैयद वो ही तरीको आ। दरबार आलिया मकली शरीफ वो ही तरीको, दरबार आलिया रहमतपुर शरीफ, दरबार आलिया फजलाबाद मातली शरीफ, आले सुन्नत जा उल अकाबिर मशाइख बुजुर्गाने दीन जो तरीको वो आज को सुन्नन के रब नसीब कयो। मानुन के मुंझाइन था नाले जो लेबल लगाए, नालो मटाए मटाए असा जा वरी सुन्नी सभा जड़ा न खबर न को चार करे हेडे करे होडे गप जो किलो करे हेडे करे होडे गप जा किला न थियो, पक्का सच्चा सुन्नी थियो। ओ एकड़ो मानू हुयो सो जड़े थे मिलाद पाक त सही झंडो हथ में या नबी सलाम अलैकुम, वरी जे थे सीरत जो जलसो तो वरी उते पियो, वरी जे कने थे ओ पंजो पिड़ महरम वारो त है हुसैन या वरी उनन सा गद, वरी जे करे आले हदीसन जो को इज्तिमा थे वरी उनन सा गद मुरीद के पिठो, वरी जे करे ओ भंगियुन जो लाल गुरु थिंदो आ न, भंगियुन जो ओ लाल गुरु जो भंगी दिहाड़ो मलांदो उनन जे विच में बीठो, हिंदुन जी होली अचे त दिया बारियूं बीठो आ। मानुन जो मिया कर त खबर तू जो दीन धर्म मजहब आहे केड़ो, तू आही छा तरीको तुझो केड़ो आ। चिबा गाल ही आए त हर को चे तो मां हक ते के चेवा त मां ना हक ते, हर को चे तो मां हक ते, भला को त ने हक ते हुंदो, इरन सभिनी मां को त हक ते हुंदो, सो मां सभिनी सा फेरड़ा भरिया दो, वो क़यामत जे दिहाड़े जेको छुटो न उने के चंद मां सी तो संग मां तो सा गड तांजो दिहाड़ो कोन मलाईंदो। ओ सुन्नी कुल्ला बेली न बनज, हर के सा गडियो न वत, पक्को सच्चो कट्टर अहले सुन्नत वारो बनजी देखार, महबूब जो आशिक बनजी देखार, हबीबन जे सुन्नत शरीयत हली देखार, महबूब जे पाकीज़गी वारो अकीदो रखे देखार, जेको अहले सुन्नत वारो अकीदो आ। ऐं सच्चो सुन्नी हुआ जेको नमाज पढ़ंदो, आखे जी नमाज होवे डू ट्राई दिहाड़े त पढ़ चा जान छुड़ावा, न कहंदे मरने ते वने, न कहंदे परने फिरू फिरी अगू खड़ी है, फिरू फिरी अगू खड़ी है, बरोच मच्छर जे तो बोला हिदायत जे बाकी न साईं शफीक पुजे न को मां पुजास। समझो था न, ये न कयो, 5 वक्त नमाज पढ़ो, दाढ़ी बाशरा रखो, हलाल खाओ, पंजे बच्चन के हलाल खारायो, हराम जी कमाई जे वेझो न वञो। मुंहिंजा दोस्तो जेको हिकड़ो गिरो हराम जो पंजे पेट में तो विझे, उन्हें जो जिस्म जहन्नम जी बाह जो बारण बनायो वेंदो। खुदा खंड जो न्याणियों न खपायो, रिश्वतूं न वठो, व्याज न वठो, चोरियूं न कयो, जुआ न खेडो, ओदा पाड़े वारन जा हक न टोड़ियो, मिस्कीनन गरीबन जा हक न खाओ, कैसा जुल्म न कयो, कैसा ज्यादती न कयो, जे अब्बो अमड़ जेरा थी तो उनजी खिदमत।
अबे अम्मा जे रुगे चेहरे के ॾिसी त हज जो सवाब। हजरत मौला अली अर्ज के या रसूल अल्लाह पो जो घर में पी मां वेठा हुजन 100 भेरा ॾिसे पाण फरमायो अल्लाह अकबर अल्लाह अतियब अल्लाह जोर वडो अल्लाह जोर पाकीज़ा रब अली जे 100 भेरा ॾिसे त 100 हजन जो सवाब। रब जे खजाने में केड़ी कमी है? अबे अम्मा जी बेफरमानी न कर। वक़दा रब्बुका अल्लाह ताबुदू इल्ला इय्याह व बिल वालिदैन ihsana। हे अल्लाह जो फैसलो आ त अल्लाह का सवा बे केजी पूजा न कर, बे केजी बंदगी न कर। ही सजदो करनो आ त अल्लाह जे हुजूर में सजदो करनो आ। के पीर के फकीर के कब्र के मजार के सजदो ना है करनो। सजदो सिर्फ ही सिर्फ अल्लाह जी जात के करनो आ। व बिल वालिदैन ihsana ऐं पंजे अबे अमड़ सा एहसान कर। वला तो अखन वालिदै पंजे पी मां जी बेफरमानी न कयो। पी मां जी बेफरमानी न कयो। अल अब औसत अबवाबुल जन्नह पी बेहश्त जो विचों दरवाजो आ। जे चई न जन्नत जो विचों दर खुली वने अबे अम्मा जी फरमा बरदारी कर रब तुझे ला जन्नत जो दर खोले छड़ी। चो सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या मुझा सोना हबीबा पे करे हुस्नो जमाल बन जी आया। मुझे सोने हबीब जे लबन मुबारकन जेड़ा हसीन के जा चपन आइन। जेडी मल महबूब गल्हाईंदा हुया त महबूब जे वात मां नूर जा शुआ निकरंदा हुया। जो महबूब गल्हायो त निदोरन के सदोरो बनाए छड्यूं, जहन्नमी जन्नती बनाए छड्यूं। जे लफ्ज़ गल्हायूं मुझे महबूब पाक ज़ुबान मजा जे लफ्ज़ निकरंदा विया इएं थींदो वियो। जे वात मां लुआब कढियूं न त दर्दन जी दवा मर्ज़न के शफ़ा मिली। हाँ सुभान अल्लाह। हजरत अबू बकर सिद्दीक़ के नांग डंगियो गारे सौर में ची या रसूल अल्लाह नांग डंगियो आ हबीबन लुआब लगाई त ज़हर जो असर खत्म। खैबर जे सफर में हजरत मौला अली जो अखियों दुखी पियूं पान फरमाइन त अली किथे आ चूं से अखियों दुखन थियूं फरमायूं वठी चोस। हजरत हैदर करार हाजिर थियो हबीबन लुआब दहन लगाई आ त वही पूरी जिंदगी हजरत अली के अखियों जी तकलीफ न थी। जंग हलंदे हजरत कतादा जी अख निकरी पई डोडो बाहर लड़की पियो डोड़ंदो आयो या रसूल अल्लाह मुझी अख निकरी पई आ। साईं फरमाइंदा सब्र कर त जन्नत मिलंदी। चे तो सही जे जन्नत भी दी ऐं अख भी दी तुझे क्या देर कही आ। ताज़ी शादी कई तमे ज़ाल चवंदी त नबी सां गॾिजी में अख कढाए ऐ बवारो थी आए मुंहिंजा महबूब ज़ाल ताना हणंदी। साईं फरमाइंदा हेॾे आ वेझो करे लुआब लॻायूं त अख अख जहिड़ी रोशन बणिजी। चवंदा या रसूल अल्लाह ही पंहिंजो खूह आ ॾाढो खारो आ पाणी इस्तेमाल नथा करे सघूं। हबीबन लुआब दहन पिक मुबारक विधी आ त माखी जहिड़ो मिठो बणिजी पियो। ओ मुझा दोस्तो अज डॉक्टर चवंदा त डोंट स्पिट स्पिटिंग इज इंजरियस फॉर द हेल्थ। थुक न उछलायो थुकुन मां बीमारियूं थियूं पकड़जन। दुनिया जे माण्हुनि जी थुक निकरे त बीमारियूं पकड़जन। मदीने वाले मीर जी लुआब दहन निकरे त बीमारन के शफा मिली वञे। हां सुभान अल्लाह। किताब नूर यकीन वाले लिखियो आ त मदीने शरीफ में हिकिड़ो माण्हू हुयो जेको नात पढ़ंदो आवाज़ ॾाढो मिठो हुयुसि। महबूब जी नात पढ़ंदो हज़रत अबू बकर हज़रत उमर जे शान में मनक़बत पढ़ंदो हो। पो चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। सुभान अल्लाह। हबीबन जे शान में खुलफाए राशिदीन जे शान में मनक़बतूं पढ़ंदो हुयो। हिकिड़ो माण्हू हो राफ़िज़ी
समझो था न टिन यारनि सां दुश्मनी ये वरी ॿियो तबको हिकड़े के मञनि बाक़ी टिन के न मञनि पर अहले सुन्नत वारा हबीबन जा हड़ई यार मञंदा आहिनि सिक सीने में रख प्यारन जी महबूब जे चैनी यारन जी सिक सीने में हुयो साईं सां गॾु गार अंदर उहो आशिक सुहिणो सिद्दीक़ अकबर अॼु ताईं बि गॾु मज़ार अंदर अॼु ताईं बि जंहिंखे तांग नबीअ जे निज़ारन जी सिक सीने में रख प्यारन जी सुभान अल्लाह एकड़ो दावत करे वठी मुझे घर में महफिल नाता हलंदे जी हाज़िर हलंदुसि मुझो कम ही हुआ घर वठी वियुसि उते चई त हाँ तू आहीं न जेको अबू बकर उमर जे शान में पढ़ंदो ही मौलूद अॼु तोखे हिन जी ख़बर ॾियां थो हिन जा हथ पेर ॿधी ऐं हिन जी ज़बान कटी छॾी ज़बान वढे छॾी न या तो वटि ज़बान हूंदी न तूं अबू बकर उमर जे शान में मनकब तूं पढ़ंदो ज़बान वढिजी वई चई त मां घर न वियुसि जीअं ज़बान कटी सिधो गुंबद खदरा थी महबूबन जे रोज़े अतहर ते जारी मुबारक जे साम्हूं बि हाणे ज़बान कोन्हे जो ॻाल्हायां दाह ॾियां फरियाद कीअं कयां बस दिल जो दिल में मुंहिंजा सुहिणा अॼु मुंहिंजी ज़बान वढिजी वई तुंहिंजी नात कीअं पढ़ंदुसि तुंहिंजे अबू बकर उमर जी मनकबत कीअं पढ़ंदुसि जे दिल जो दिल में दाह पियो ॾियां अखियुनि मां नीर वहनि पिया रोंदे रोंदे सॾड़ा कंदे कंदे ईअं सम्झ में ॼण मुंहिंजे दिल ते शफ़क़त जो हथ घुमी वियो दिल के इत्मीनान मिली वियो चई जेॾी महिल घर मोटी आयुसि कंहिंसां ॻाल्हि न कयमि त मूंसां छा गुज़रियो आहे कंहिंसां ख़बर न कयमि सुम्ही पियुसि अञा अख लॻी आहे त मदीने वारे जो दीदार नसीब थी साईं फरमाइनि था तुंहिंजी ज़बान कटी अथनि अर्ज़ के हाओ या रसूल अल्लाह तव्हां ॼाणो था साईं फरमाइनि था इफ्ताह फाक पंहिंजो वात खोल जे वात खोलियुम त ओ उहा मुंहिंजी वढियल ज़बान हबीबन जे हथ में हुई उहा ज़बान रखे पंहिंजी लुआब लॻायूं पंहिंजी पाक पिक मुबारक लॻायूं मुंहिंजी ज़बान जहिड़ी सलामत फरमाइनि था हाणे वञ मुंहिंजूं नातूं पढ़ मुंहिंजे अबू बकर उमर जो शान वञी ॻाए अख खुली वई त सुभान अल्लाह ज़बान सही सलामत आहे ऐं घर सॼो मुश्क जी ख़ुशबू सां सुराहो लॻो पियो सुभान अल्लाह हाँ अॼु बि मुंहिंजा सुहिणा हबीब वो फैज़ ॾियनि वेठा करम कनि वेठा पर को सॾण वारो हुजे को दर्द जी दाह करण वारो हुजे मुंहिंजी किश्ती किनारे ते लॻायो या रसूल अल्लाह मुंहिंजी वैरान वसतीअ खे वसायो या रसूल अल्लाह मुंहिंजी वैरान वस्तीअ खे वसायो या रसूल अल्लाह जदों ॿ ॾींहं गुज़रिया त उहो माण्हू जे मुंहिंजी ज़बान कटी न हुन जा पुट मूंखे हरम में मिलिया मूंखे चयूं था असांजे घर में महफ़िल हलंदे मुंहिंजो हलंदुसि छो न हलंदुसि मुंहिंजो कमु ई इहो आहे जे मूं दिल में सोचो अल्लाह करे मां वञा हिननि वटि ख़ुदा करे वरी मुंहिंजी ज़बान वढनि वरी हबीबन जो दीदार नसीब थी वञे इहो बहानो थिए महबूबन जी ज़ियारत नसीब थिए जी वियुसि मुंहिंजी वॾी इज़त कयूं एतराम कयूं गज़ल पढ़ियमि मौलूद पढ़ियमि हज़रत अबू बकर उमर जे शान में वॼाए नातूं पढ़ियमि पोइ जेॾी महिल मोकिलाइण लॻुसि मूंखे नज़राना तोहफ़ा ॾिनऊं पोइ निकिरां पियो चयूं हाणे हिकिड़ो असांजो अर्ज़ु आहे मुंहिंजो कहिड़ो हेॾे आहे हिकिड़े कमरे में वठी विया त अंदरि खिनज़ीर वेठो हुजे नापाक जानवर पलीत बीठो हुजे मूं चयो हिन पाक शहर में ही पलीत जानवर ही छा
चे जानवर न है असांजो वो पीउ आ जे तुंहिंजी ज़बान वॾी हुई जे तुझी ज़बान वॾी हुई ही वो असांजो पीउ आ जेॾी महिल तो हबीबन वटि वञी दाद ॾिनी उन टाइम ते हिन जी शकिल बदिलजी वो पलीत जानवर बणजी वियो आ वदा मुझो सोनो हबीब अज भी हयातुन नबिया अज भी मुझे महबूब जी वो वंड सखा हली रही आ शिकारपुर वाला जे महबूब के राजी करण चाहिए तो अज वक्त थई अज जिंदगी कीमती आ मता मौत अची वने अज महबूब के परचाए वठ जेके गुनाह थिया उनन जे ला माफी वठ तौबा ताइब बाकी जेका उम्र बची आ उन में अमल साले कर सच्चो महबूब जो आशिक हबीबन जो हुक्म बुधी उन ते अमल करे ॾेखार ओ मेरे सारी गुनाहन में विञाय में या रसूल अल्लाह करे सो दो कसे कच जो विहाय में या रसूल अल्लाह वही जानी आई पीरी तबील जकान का पेई वारे विख खे अञा अॻिते वधायो में या रसूल अल्लाह ओ पलव में बसब पाए अची वर्त में तुझी दामन सही पलव में सब पाए अची वर्त में तुझी दामन दगाबाजी नरिय कुछ को कमायो में या रसूल अल्लाह गुनाहगार केडो भी हुजे केडो भी बदकार हुजे पर जेडी मल नेण आला करे महबूब के सडड़ो तो करे इन जे चप्पन जा आवाज गुंबद खदरा में पहुंचन था ए महबूब करम कन था मां अक्सर वाक्यो बयान कंदो आहियां त काफिलो वञे पियो मक्के शरीफ का मदीने पाक बस में चढ़िया सही बस रस्ते ते रुकी मानू लथा के वुजू कयो नमाज पढ़ी होटल ते मानी खाधी सब बस में मोटी आया पर हिकड़ी सीट खाली हुई हिकड़ो पैसेंजर न मोटियो बस वारे पूछो बा हिते ही सीट खाली आ चो हिकड़ी औरत वेठल हुई वो अञा ना आई आ वनी लही दिसन त माई होटल जी बेंच ते वेठी आ मोहम्मदी ने दस अखिन में नीर बहन था जारो कतार रोई रही आ अम्मा छो थी रोई केड़ो दर्द आ तकलीफ आ का बीमारी आ को सूरा डॉक्टर घुरायो माई वेतर रिहू करे रोण लगी आ अम्मा आखिर गाल चाहे रोण जो सबब केड़ो आ माई चवे थी अब्बा बियो को कुछ ना है पर मां एकड़ी बद किरदार बद पेशा औरत आया मुझे सारी जिंदगी बद किरदारी में गुजरी आ हाने मदीनो वेठो आयो आ हुजूर जो पाक शहर करीब आयो आ मां रोआ थी त मुंह ॾेखारण जे कंध खण जे काबिल नया केड़ो मुंह वठी महबूब जे दर ते वञा मुखे मुंहिंजा गुनाह याद अची विया सूह विञाय में सूमरा मुझो मेरो मुंह थियो में वञण उत पियो में जिते हलण नाहे हुसनरी सुविञाय में सूमरा मुझो केॾे विम कमाल वञा कीअं वतन थे हेड़ो वठी हाल जेॾी मूं जमाल त सुहा सरतियुन विच में माई रोए थी पंजा गुनाह याद करे पंजो बद किरदारियों बदामालियों याद करे अखिन मां हंझू हारे रही आ उन्हें बस में एकड़ो अल्लाह जो कामिल वली वेठो मुराकबे जी कैफियत में हबीबन जो दीदार थियुस फरमाइन था वञ इन्हें न्याणी
अली के वजी सलाम चईस चईस छा तो कुरान न पढ़ियो त वलो अन्नहुम इस्लमु अनफुसहुम जाऊ का विहायुमिया रसूल अल्लाह। ओ शिकारपुर वारा वक्त अज थई मता मौत मोहलत न गई हेड़ी जिंदगी कीमती हथा न विञाए सुभाणे जो इंतजार न कर मता सुभाणे जो सिज जिंदगी में लिखियल ही न हुजे। अज इन महफिल में वेही जे सच्ची दिल से तौबा ताइब थी न हबीबन जे दर ते माफी तलब थी त अज ही तोसा करम जा ककर वसी वने। हाँ वदा दुनिया घुरियई छा थियो माल घुरी छा थियो इहा दुआ घुरत चल मदीने वाले साईं जी जात राजी थी। दुनिया में मुझे तुमने जब अपना बनाया है दुनिया में मुझे तुमने जब अपना बनाया है महशर में भी कह देना ये मेरा है दीवाना महशर में भी कह देना ये मेरा है दीवाना। आ दिल में तुझे रख लूं ए जलवे जाना वादल्लाहुल्लज़ीना आमनू वअमिलुस्सालिहात मिनहुम मग़फ़िरतन व अजरन अज़ीमा। अल्लाह जो वायदो आहे उन्हनि माण्हुनि सां जेके ईमान आणे पोइ चङा अमल था कनि उन्हनि सां रब जो वायदो आहे गुनाहनि जी माफ़ी ऐं वॾा अजर अज़ीम इनाम अता करे। रब जो वायदो सचो आहे वायदो अल्हम्दुलिल्लाह ईमान आहे मोमिन आहियूं बाकी अमल सालिह कर 5 वक्त नमाज पढ़ दाढ़ी मुबारक रख अल्लाह जो जिक्र कर मस्जिद के आबाद कर सुन्नत शरीयत अमल कर त मदीने वारे साईं जी जात राज़ी थी। महबूब जो दर वठंदे हिते हुते बिनी जहानन में बेड़ा पार थी। अल्लाह ताला मुझो चवण तवा संजो बुधण पंजे दर ते कबूल मंजूर फरमाए। सूह सब तो ते खत्म रब जो कसम को न तो जेड़ो डिठुम रब जो कसम थकी पिया सूह सब तो ते खत्म रब जो कसम को न तो जेड़ो डिठुम रब जो कसम हिक नजर तो जी लखन जा होशनिया हिक झलक तू जी लखन जा होशनिया आलिमन विसरियो इल्म रब जो कसम को न तो जेड़ो डिठुम जो कसम को न तो जेड़ो डिठुम तुंहिंजो कसम सूह सब तो ते खत्म तुंहिंजो कसम सूह सब तो ते खत्म तुंहिंजो को न तो जेड़ो डिठुम रब जो कसम तो जेड़ो डिठुम रब जो महबूब जो दर वठ महबूब सां दिल लाए हिते हुते बेड़ा पार थी वेंदा। वमा अलैना आयत पहला खो सलाम मुस्तफा जाने रहमत पहला खो सलाम जे सुहानी घड़ी चमकाते बाका चांद उस दिल अफरो जे सात पहला खो सलाम अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूलल्लाह व अला आलिका व अल्लाहुम्मा सल्ली व सल्लिम व बारिक अला हबीबिना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन। अल्लाहुम्मा या रब बिल मुस्तफा बल्लिग मकासिदना वगफिर लना मा मदा या वासिअल करमी। या अल्लाह हिन सारी जमात राज़ी थी सभिनी जे दिलुनि जो मुरादूं पूरियूं फरमा
कर्ज वारन जा कर्ज लाह, बीमारन के शिफा नसीब कर, दर्द मंदन जा दर्द दूर कर, साइलन जा सवाल पूरा कर, बे औलादन के साले औलाद दे, छड़न के फरमा बरदार घर वारियों दे। या अल्लाह जन जो औलाद बेफरमान आ उन्हनि जे औलादन के फरमा बरदार बना। जन जन दुआउन जे ला चयो आ तन सभिनी जो मुरादूं पूरियूं कर। जेके न चई सघिया आहिनि तू सभिनी जे दिलुनि जे इरादन के ॼाणण वारो ही, सभिनी जे मन जूं मुरादूं पूरियूं फरमा। या अल्लाह मुश्किल ज़दन जूं मुश्किलातूं आसान कर। या अल्लाह जेके बेरोज़गार इनके हलाल तय्यब रोज़गार अता कर। या अल्लाह जेके रे औलाद आहिनि उनके साले औलाद अता कर। या अल्लाह जे बीमार आहिनि उनके सेहत कामिला आजिला नसीब कर। या अल्लाह असांजा हथड़ा खाली न मोटा, असां सभिनी के मदीने वारे साईं जो दीदार नसीब कर। या अल्लाह जे हिन महफिल में हाजिर थिया आहिनि उन्हनि सभिनी के शाद ऐं आबाद रख। अहले सुन्नत जो बोल बाला फरमा। अहले सुन्नत जे उलमा ऐं मशाइख के शाद ऐं आबाद रख। अहले सुन्नत जे मशाइख जो खानकाहूं शाद ऐं आबाद रख। करीम रब ए मुझा मौला जेकी भी अहले सुन्नत जूं खिदमतूं करे रहिया आहिनि उन्हनि जूं खिदमतूं पंहिंजे दर ते क़बूल ऐं मंज़ूर फरमा। मारफाणी बिरादरी ख़ुसूसन मीर फ़कीर जेकी ही खिदमत कई आहे, महफ़िल सजाई आहे, मौला उन्हनि खे शाद ऐं आबाद रखिजा। उन्हनि जे रिज़्क़ रोज़ी में इज़्ज़त दीन माल में हिफ़ाज़त फरमा, उन्हनि में बरकतूं अता कर। या अल्लाह दुश्मननि जे शर ऐं शरारतुनि खां सभिनी मुसलमाननि खे महफ़ूज़ फरमा, इस्लाम के ग़लबो अता कर। या अल्लाह असांजे प्यारे पाकिस्तान में अमन ऐं सुकून नाज़िल कर। या अल्लाह बदअमनी खां बचा, बुरायुनि बेफ़रमानियुनि खां बचा, फ़िस्क़ ऐं फुजूर खां बचा, बदअमाली खां बचा, सुन्नत ऐं शरीयत जी ताबेदारी नसीब कर। पंहिंजे हबीब जे सदके हिन पूरे मजमे ते रहमतूं ऐं बरकतूं नाज़िल कर। इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला हबीबिना मुहम्मद व आलिहि व सहबिहि अजमईन। या अल्लाह वकार अहमद जो मुरादूं पूरियूं फरमा। या अल्लाह या रहीम या रहमान रहीम, सेहत तंदुरुस्ती नसीब कर। सल्लल्लाहु अलैहि व सल्लम।